दोस्तों हींअर इन ख़ूबसूरत महफ़िल जो टियों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि कर के कंढण जूं ॻाल्हियूं यार छिनण में चाहे। तमामु ख़ूबसूरत माज़ी जो कलाम आहे दोस्तों ऐं जग मशहूरु आहे दोस्तों जो शाइर आहे सैयद रखियल शाह रहमतुल्लाह अलैह। तमामु भली शाइरी आहे दोस्तों, दिलि वारी शाइरी आहे, तव्हां ॿुधिजो ज़रूरु। उस्ताद जलाल चरणी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर C44 तव्हां ॿुधी रहिया आहियो शाइर शमन अली मलिक ओसपुर कंदकोट वारे जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चरणी जो सचो पको आशिक़ आहे दोस्तों इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे वॾेरे नूरमंद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण, जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां, दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां। दोस्तों वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। अखियां चटक पटक विच लग रहियां ते पै गया चीड़ियां गंढियां। अखियां से माताम सुहावन वल याद वंजा हिन तेरियां गंढियां। गुलाम फरीदा हुन असां खुश क्यों न वसू हिन नाल सजण तेरी गंढियां। करके गंढण जूं ॻाल्हियूं यार छिनण में चाहे। करके गंढण जूं ॻाल्हियूं यार छिनण में चाहे। यार छिनण में चाहे, दोस्त छिनण में चाहे। यार छिनण में चाहे, दोस्त छिनण में चाहे। करके गंढण जूं ॻाल्हियूं यार छिनण में चाहे। करके गंढण जूं ॻाल्हियूं यार छिनण में चाहे। पेशकेश कामरान जानी सिंधी। मुझना
सेवादार चौक मरोदी तरफ खां पेश कई वञे। इन महफ़िल जो नंबर यादि रखंदा जलाल चांद जो महफ़िल नंबर C 44। महिरबानी। पेशकश कामरान जानी सिंधी। समझ रखल इहे चालू दस दिनो सजदा, समझ रखल इहे चालू दस दिनो सजदा है, दस दिनो सजदा है यार छिनण में चाहे, दस दिनो सजदा है यार छिनण में चाहे, करके गंधण जूं गालू